चीफ सखर सैयद नईम हैदर शाह कश्मीर शहर जे मुख्य चौक ते न्याणियुनि जी तालीम लाइ करोड़नि रुपयनि जी लागत सां क़ाइम थींदड़ गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जो कम केतिराई साल गुज़री बावजूद बि मुकम्मल नाहे थी सघियो। उन हवाले सां कश्मीर जे शहरियुनि सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चवण हो त सिंध हुकूमत तरफ़ां 2005 में कश्मीर गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जो बुनियाद त रखियो वियो हो, पर ठेकेदार जी करप्शन सबबि 14 सालनि खां मथे जो अरसो गुज़री वञण बावजूद मुकम्मल नाहे थी सघियो। शहरियुनि तरफ़ां ॻणती जो इज़हार कंदे वधीक चवण हो त करोड़नि रुपयनि जी लागत सां हिन बिल्डिंग जो क़याम त रखियो वियो हो, पर केतिराई साल गुज़रण वञण बावजूद हिन स्कूल जो तरक़ियाती कम न थियण सबबि न्याणियुनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे, जंहिं सबबि न्याणियूं तालीम जहिड़ी अज़ीम ज़ेवर खां महरूम थी रहियूं आहिनि। हुननि सिंध हुकूमत वज़ीर तालीम ऐं वसवारनि खां घुर कई त हिन स्कूल जो कम जल्द खां जल्द मुकम्मल कराए ॾिनो वञे त जीअं न्याणियूं तालीम जहिड़े अज़ीम ज़ेवर खां महरूम थियण खां बची सघनि। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।